हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव जी FX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त हींअर SST HST जूं टेस्टूं अनक़रीब आहिनि, त उनजे करे मूं कोशिशि कई आहे त सिंधी जा जेके मॉडल पेपर आहिनि उहे तयारु कया आहिनि, जंहिं मॉडल पेपर में वधि खां वधि अहम सुवाल वंड कया आहिनि, जेके सवाल तव्हांजी टेस्टनि में तव्हांजी मदद कंदा, न बल्कि SST HST जे लाइ, पर सब्जेक्ट स्पेशलिस्ट जेके दोस्त तयारी कनि पिया या ईंदड़ जेके टेस्टूं हूंदियूं सिंधी लैंग्वेज टीचर जे लाइ, उन्हनि जे लाइ बि ही जेके नोट्स आहिनि या ही मॉडल पेपर्स आहिनि, त उहे मॉडल पेपर उन्हनि जे लाइ मददगार थींदा। अगरि केरु हिन चैनल ते नओं आहे त डिस्क्रिप्शन में ॾिनल मुख़्तलिफ़ लिंक आहिनि, उन ते वञी करे हू ग्रामर ऐं सिंधी अदब जा दौर, सिंधी 9 क्लास, सिंधी 6 क्लास, सिंधी 7 8 ऐं उन्हनि जी जेका ग्रामर आहे ऐं इंटर क्लास सिंधी जा जेके 2 अहम वीडियोज़ आहिनि उहो ॾिसी करे काफ़ी मवाद हू जेको हासिलु करे सघे थो ऐं उहो मवाद उन जे लाइ मददगार साबित थी सघे थो। ऐं प्लेलिस्ट में वञी करे हू मुख़्तलिफ़ मवाद ॾिसी पहुची सघे थो। सो अॼु जो जेको मॉडल पेपर आहे उहो आहे 8, जंहिंमें 10 अहम सवाल ॾिना आहिनि, जेके सवाल तव्हां नोट कंदा त तव्हांजे लाइ लाभदायक थींदा। सो हलूं था अॼु जे सवाल नंबर 1 तरफ़। त सामी पंहिंजे कहिड़े मुर्शिद जे करे पंहिंजो तख़ल्लुस सामी सॾाईंदो हो? ऑप्शन पहिरियों आहे स्वामी आनंद, ऑप्शन ॿियो आहे स्वामी मेघराज, ऑप्शन नंबर 2 आहे स्वामी विवेकानंद। त इन जो सही जवाबु थींदो स्वामी मेघराज। हाणे स्वामी मेघराज बामण जेको आहे उनखे सामी जेको आहे पंहिंजो मुर्शिद सम्झंदो हो, त पंहिंजो तख़ल्लुस उन जे करे ई सामी रखियो। ऐं सामी जो असुलु नालो जेको आहे भाई छेनराय बचूमल लूंट आहे। सिंधी ज़बान जो पहिरियों साहिब दीवान शाइर केरु आहे? मतिलबु सिंधी ज़बान में पहिरीं जेको दीवान लिखियो उहो कंहिं लिखियो या कंहिंजी शाइरी आहे उनखे दीवान जी शिकल में पेश कयो वियो? ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल, ख़लीफ़ो नबी बख्श, नूर मोहम्मद ख़स्ता। त इन जो सही जवाबु थींदो ख़लीफ़ो गुल मोहम्मद। सिंधी ज़बान जो पहिरियों साहिब दीवान शाइर जेको आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद आहे। सिंधी मज़मून जो पहिरियों किताबु पको पे आहे। हाणे हिकिड़ो तव्हां हिन मां बि तव्हांजो MCQs ठही सघे थो त मज़मूननि जो पहिरियों किताबु कहिड़ो आहे? मज़मूननि जो पहिरियों किताबु जेको सिंधी अदब में आहे उहो आहे पको पे। उनजो मुसनफ़ केरु आहे? दीवान नंदीराम, उदाराम थांवरदास, दीवान कोड़ोमल खलनाणी। त सवाल नंबर 3 जो सही जवाबु थींदो दीवान कोड़ोमल खलनाणी। सिंधी मज़मूननि जो जेको पहिरियों किताबु आहे पको पे, उनजो जेको मुसनफ़ आहे उहो दीवान कोड़ूमल आहे। ऐं हिकिड़ो ॿियो अहम जेका आहे जी ॿी अहम ॻाल्हि इहा त उनमें जेको आहे औरतुनि जे बारे में जेको आहे मज़मून शामिलु आहे। सवाल नंबर 4 पहिरियों तिब्ज़ात नावल दुलाराम आहे। ठीकु है, हाणे इहो सवाल अची सघे थो त सिंधी अदब में पहिरियों तिब्ज़ात नावल कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु थींदो दुलाराम। ऐं इहो कंहिंजो लिखियलु आहे? दीवान नंदीराम, मिर्ज़ा कलीच बेग, दीवान कोड़ोमल खलनाणी साहब। त इन जो सही जवाबु थींदो मिर्ज़ा कलीच बेग। पहिरियों तिब्ज़ात नावल जेको लिखियलु आहे सिंधी अदब में उहो दिलाराम लिखियलु आहे ऐं उहो कंहिंजो लिखियलु आहे? मिर्ज़ा कलीच बेग साहब जो लिखियलु आहे। उदासी जूं आहूं अला बख्श टालपुर जो लिखियलु देश आहे। हाणे उदासी जूं आहूं जेको किताबु लिखियलु आहे उनजो जेको मुसनफ़ आहे अला बख्श टालपुर साहब आहे, पर उहो कहिड़ी सिनफ़ ते लिखियलु आहे सिंधी अदब में? नावल आहे, सफ़रनामो आहे या अफ़सानो आहे? त इन जो सही जवाबु थींदो नावल। उदासी जूं आहूं अला बख्श टालपुर साहब जो लिखियलु नावल आहे। तनक़ीद ते मुश्तमिल किताब अदब जा फ़िक्री मोहरिक। हाणे हीअं बि सवाल अची सघे थो अदब जा फ़िक्री मोहरिक
जेको आहे उहो कहिड़ी सिनफ़ ते लिखियलु आहे, नावल आहिनि, मज़मून आहिनि या तनक़ीद आहे। त इन जो सही जवाबु थींदो तनक़ीद। ऐं इहा कंहिंजी तसनीफ़ आहे? अदब जा फ़िक्री मुहरिक जेका तसनीफ़ आहे उहा कंहिंजी आहे? अलादत बोये साहब जी आहे, अली नवाज़ जतोई, ग़ुलाम अली अलाना। त 6 नंबर जो सही जवाबु थींदो अलादत बोयो। तनक़ीद ते मुश्तमिल किताब अदब जा फ़िक्री मुहरिक अलादत बोये साहब जी तसनीफ़ आहे। सवाल नंबर 7, तोबिन कहिड़ा छांवरा कंहिंजो लिखियलु किताब आहे? तोबिन कहिड़ा छांवरा कंहिंजो लिखियलु किताब आहे? रोशन शेख, मोहन कल्पना, अयाज़ गुल। त इन जो सही जवाबु थींदो अयाज़ गुल। तोबिन कहिड़ा छांवरा जेको किताब लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? अयाज़ गुल साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 8, रुनम रतपुड़ा नावल आहे, पर इहा कंहिंजी तसनीफ़ आहे? रुनम रतपुड़ा नावल लिखियलु आहे सिंधी अदब में, पर उहो नावल कंहिंजो लिखियलु आहे? सुमेरा ज़रीन, पोपटी हीरानंदाणी, बादाम नातवान। त इन जो सही जवाबु थींदो रुनम रतपुड़ा नावल बादाम नातवान जो लिखियलु आहे। सवाल नंबर 9 आहे, रगूं थियूं रुबाब तनवीर इब्बासी जी लिखियलु तसनीफ़ आहे। संदसि तसनीफ़ में देश मवाद आहे। रगूं थियूं रुबाब तनवीर इब्बासी जो लिखियलु किताब आहे, पर उनमें मज़मून कहिड़े लिहाज़ जो आहे? अफ़साना आहिनि, शाइरी आहे या नावल आहे? त इन जो सही जवाबु थींदो शाइरी आहे। रगूं थियूं रुबाब जेको आहे तनवीर इब्बासी जो शाइरी जो किताब आहे। सवाल नंबर 10 ऐं आख़िरियूं, मशहूरु नावल सांगड़ मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो लिखियलु आहे। हाणे हिकिड़ी तव्हां शइ नोट कई हूंदी त हिकिड़े ई सवाल में 2-3 सुवाल ठही सघनि था। मतिलबु त हिकिड़े सवाल में अव्हांखे आउं 2 खां 3 जेके जवाब आहिनि ऐं जेका मालूमात आहे उहो वधि खां वधि शेयर कयां पियो, पर उहो नावल कहिड़े क़िस्म जो आहे? हाणे उहो सांगड़ जेको नावल आहे उस्मान ॾीपलाई जो लिखियलु आहे, इंतहाई मशहूरु नावल आहे सिंधी अदब में, पर उहो जेको आहे उन जो जेको मौज़ू आहे या कहिड़े पस मंज़र तहत जेको आहे लिखियलु आहे या कहिड़े क़िस्म जो जेको नावल आहे उहो लिखियलु आहे? तारीख़ी आहे, समाजी आहे या जासूसी आहे? कहिड़ी कैटेगरी में अचे थो? त इन जो सही जवाबु थींदो तारीख़ी नावल आहे। जेको हुर ऐं अंग्रेज़नि जी जेका वेड़ थी उनजे पस मंज़र में इहो नावल लिखियलु आहे सांगड़। त इन जो सही जवाबु थियो तारीख़ी नावल आहे। मूंखे उमेदु आहे त हीउ मॉडल पेपर बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय जेका आहे उहा ज़रूरु वंड कंदा ऐं इंशाअल्लाह पंहिंजी तयारी बि जारी सारी रखंदा। बाक़ी 2 ॾींहं बचिया आहिनि, सो मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह तव्हां कामयाबी माणो। तेसिताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में वरी नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।